अस्सलाम वालेकुम एवरीवन। आज मां वञा थो दाढ़ी ठाराइण, छो जो अॼु मां पंहिंजी हजामत पाण कयमि, पोइ उहा सही न थी। ॾिसी सघंदा आहियो फ्रिंज कट थी वई आहे, लौंदड़ियूं जेकियूं मां सही न बीहारे सघियो, ऐं मास्क पायां थो जीअं माण्हुनि खे महसूसु न थिए मां ख़राबु करे चुको आहियां। सो मास्क लाज़मी आहे। सो पोइ ॿीहर मां वरी वीडियो सटे ॾिसंदुमि। मां ख़बर आहे वीडियो कंहिं कम जी न हुई, पर मुंहिंजे वॾे कम जी आहे, छो जो इहा मेमोरी ठहे थी पई। वरी महिरबानी, थैंक यू सो मच एंड ख़ुदा हाफ़िज़। पर हलंदो रहूं, झटि हलंदा रहूं, छा आहे।